मुखालिफ़न खे चओ जेतिरो वणेव ज़ोर लॻायो, असां बि त ॾिसूं कीअं था शींहनि सां मुआदो अटकायो। ख़तम। आऊं सबा सहद ख़तरो मूंखे मुंहिंजे भाउ खां आहे, शिराज़ अली ऐं मुंहिंजी अम्मी आहे, उन खां बि ख़तरो आहे। गलत कम कराई तो वापस हो जो कर स्मगलर विपजी एका रिपची दर हाणे न साईं ब्लैकमेल कयो आहे भला पैसे जे हिसाब सां या कहिड़े बि हिसाब सां। मुखालिफ़न खे चओ जेतिरो वणेव ज़ोर लॻायो, असां बि त ॾिसूं कीअं था शींहनि सां मुआदो अटकायो। ख़तम। मशहूर टिकटॉकर सबा सहर ने इल्ज़ाम लगाया कि मुझे अपनों से खतरा है और मुझे तहफ़्फ़ुज़ दिया जाए मेरे और मेरे मियाँ को। आऊं सबा सहद ख़तरो मूंखे मुंहिंजे भाउ खां आहे, शिराज़ अली ऐं मुंहिंजी अम्मी आहे, उन खां बि ख़तरो आहे। ॿी मुंहिंजी ख़ाला आहे उन खां, ऐं ॿियो मुंहिंजो मासात आहे आतिफ़, ॿियो मासात काशिफ़, ऐं ॿियो मुंहिंजो मामो आहे शाह मोहम्मद सोलंगी। इन्हनि खां मूंखे इलाही खां इलाही ख़तरो आहे। ऐं अगरि जे मुंहिंजे हस्बैंड खे कुझु थियो या मूंखे कुझु थियो या ज़िम्मेवार उहे हूंदा। दादा मसला ये आहिनि जो मुंहिंजी जॻह जो कमकार हले पियो, उते हिन जा मामा हिन जा मासात हिन जो भाउ अची जॻह जो कमकार बंदि करायूं, चइबा कमकार न कयो असां कब्ज़ो कंदासीं ऐं असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं, धमकियूं ॾियणु। उन खां बावजूदि मुंहिंजे दर ते आया, उते गार गंद करे आया आहिनि, जहिड़े लाइ उहो तयारु आहिनि। नाला अथव काशिफ़ सोलंगी, आतिफ़ सोलंगी ऐं शाह मोहम्मद शिराज़। मेन माण्हू आहे शिराज़। सुभाणे नुक़सानु थियो कहिड़े पासे खां बि धुरियूं लोड़ींदियूं, सम्झो था। उन खे अलावा असांजी अपील आहे DIG सिंध खे, SSP जामशोरो खे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। गलत कम कराई तो वापस हो जो कर स्मगलर विपजी एका रिपची दर हाणे न साईं ब्लैकमेल कयो आहे भला पैसे जे हिसाब सां या कहिड़े बि हिसाब सां। अगर हमें कुछ हुआ तो हमारे मौत का जिम्मेदार हमारे ख़ानदान वाले होंगे। रिक्वेस्ट करती हूँ कि हमें तहफ़्फ़ुज़ दिया जाए, क्योंकि मैंने पसंद की शादी की है, कोई गुनाह नहीं किया। मुखालिफ़न खे चओ जेतिरो वणेव ज़ोर लॻायो, असां बि त ॾिसूं कीअं था शींहनि सां मुआदो अटकायो। ख़तम। आऊं सबा सहद ख़तरो मूंखे मुंहिंजे भाउ खां आहे, शिराज़ अली ऐं मुंहिंजी अम्मी आहे, उन खां बि ख़तरो आहे। आऊं आहियां तव्हांजी पंहिंजी सिंगर सबा सहर। मां जी ही वीडियो जो ठाहिण जो ख़ासि ऐं स्पेशल मक़सदु इहो आहे त कुझु ॾींहं पहिरियां तव्हांखे ख़बर आहे त मूं पंहिंजी पसंदि जी शादी कई हुई ऐं मूं कुझु टाइम पहिरीं बि मीडिया कई हुई। उन मीडिया में मूं साफ़ ज़ाहिर कयो हुयो त असांजे माइटनि मां असांखे ख़तरो आहे। उन जे बावजूदि बि वरी असां चुप करे वेही रहियासीं। असां चयो ठीकु आहे, को मसइलो कोन्हे। उन खां कुझु ॾींहं पहिरियां तक़रीबन 6 ॾींहं थिया आहिनि या 7 ॾींहं थिया हूंदा, हुन में मुंहिंजे माइटनि मूं ते अटैक कयो। रस्ते में असांखे बीहारे करे मूंखे धका धुकी कयूं, मुंहिंजे हस्बैंड खे कयूं। उन खां पोइ असां पुलिस में वियासीं, जामशोरो थाणे में, जंहिंमें असां FIR कढाइण जे लाइ बार बार उन्हनि खे चयोसीं, लेकिन उन्हनि असांजो को बि अज़ालो न कयो।
अॼु मुंहिंजी जेका ससु हुई उनजो ऑपरेशन थियो हुयो पथरी जो, त उहो इलाही सीरियस हुई। त अॼु उनजो ऑपरेशन ख़ैर ख़ैरियत सां थियो। त असां हुनजे पंहिंजे घर आयासीं उन खां पुछण जे लाइ। त पुछण जे लाइ आयासीं त मुंहिंजा कज़न्स हिते रहंदा आहिनि। त उन्हनि असां ते मतिलबु जानी हमलो कयो, सिधा असां ते फायरिंग कयनि। मगर इसके बावजूद मुझे अपने तंग कर रहे हैं और मुझे धमकियां दे रही हैं। मेरा हक है कि मैंने शादी की है, मैंने कोई गुनाह नहीं किया। मजीद इनका क्या कहना है, आइए इनकी ज़बानी सुनते हैं। मुखालिफ़नि खे चओ जेतिरो वणेव ज़ोर लॻायो, असां बि त ॾिसूं कीअं था शींहनि सां मुआदो अटकायो। ख़तमु। असां पंहिंजी गाॾी में हुआसीं, सिधी सही असां ते फायरिंग कयनि। उन में असांजी जान बि वञी सघे पई, असांखे कुझु बि थी सघे पियो। लेकिन उन जे बावजूद बि असां वरी आयासीं पंहिंजी ससु खां पुछी करे। वरी उन खां पोइ असां वरी थाणे ते हींअर वियासीं, NC वग़ैरह कटाईसीं, FIR कटाई। लेकिन असांजो को अज़ालो कोन थियो ऐं न पुलिस उन्हनि जे दर ते वई आहे, न कुझु थियो आहे। वरी असां घर आया आहियूं, असां ते फायरिंग करे वरी असांजे घर ते फायरिंग करे विया आहिनि। त बि असांजो पुलिस को बि अज़ालो न कयो आहे। ऐं अगरि जे असांखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार ॼामशोरो पुलिस हूंदी, छो जो पुलिस को बि हींअर ताईं एक्शन नाहे खयों। ऐं पुलिस खे खपे, छो जो असांजो कोर्ट में केस हले पियो, त पुलिस खे खपे त असांजे तरफ़ां एक्शन खणे। लेकिन पुलिस असांजे तरफ़ां को एक्शन नथी करे। अगरि असांखे, मूंखे, मुंहिंजे हस्बैंड खे कुझु बि थियो, असांजी जान खे ख़तरो आहे इलाही, ऐं कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार पुलिस ॼामशोरो हूंदी ऐं मुंहिंजा माइट, जिन जा मां वाज़े नाला बि कंदसि। कुझु टाइम पहिरीं मूं ते जेको अटैक कयनि 2-3 ॾींहं पहिरीं, त उहो मुंहिंजा मारोट हुया, जंहिंमें माजिद हुयो ऐं साजिद हुयो। ऐं ॿियो असांजो माइट आहे हिकिड़ो नवीद सोलंकी। इन्हनि असां ते अटैक कयो। अॼु असां ते अटैक कयो आहे काशिफ़ सोलंकी, आतिफ़ सोलंकी ऐं राजू सोलंकी ऐं सलीम सोलंकी, माजिद सोलंकी, साजिद सोलंकी, नवीद सोलंकी। इन्हनि सभिनी असां ते अटैक कयो आहे, सिधियूं फायरिंग कयूं अथनि। अल्हम्दुलिल्लाह हींअर मां पंहिंजे घर में सेफ़ आहियां, मूंखे कुझु बि न थियो, अल्लाह जे करम सां मां बची वियसि। लेकिन मतिलबु इहो बयानु ॾींदसि आऊं त अगरि असांखे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार इहे सभु हूंदा। मुखालिफ़नि खे चओ जेतिरो वणेव ज़ोर लॻायो, असां बि त ॾिसूं कीअं था शींहनि सां मुआदो अटकायो। ख़तमु। आऊं सबा सहद। ख़तरो मूंखे मुंहिंजे भाउ खां आहे, शिराज़ अली, ऐं मुंहिंजी अम्मी आहे, उन खां बि ख़तरो आहे। गलत कम कराई तो वापस हो जो कर स्मगलर भी पंजी FIR कटी दर हाणे हिन सां ई ब्लैकमेल कयो आहे भला पैसे जे हिसाब सां या कहिड़े बि हिसाब सां। कोटड़ी के प्रेस क्लब में उनके रिश्तेदारों ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि हमें सबा शहर के शोर से खतरा है। इन लोगों ने आके जदीद असलों से फायरिंग की है और आप ये मनाज़र देख सकते हैं। सोशल मीडिया ते या खबरों में सबा शहर विदातला खास करे ये ऐसा पाजा छोकरी दता त हर इंसान जवान थे गाबा जो बुरो बुरो पार जावे ये दातला मुझे मामे गाग में छोकरी ही कहीं मने कमा फिराद गलत कम कराई तो वापस हो जो कर स्मगलर भी पंजी FIR कटी दर ऐं ही अलाए केरन केसन में हाणे हिन सां ई ब्लैकमेल कयो आहे भला पैसे जे हिसाब सां या कहिड़े भी हिसाब सां। हमारी लड़की ने इससे शादी की, हमने कुछ नहीं कहा, क्योंकि हमने कहा कि इसकी ज़िंदगी है, ये जाने और वो जाने, मगर ये इस काबिल नहीं है कि हमारे साथ इस तरह कर रहा है। मजीद इन लोगों ने क्या कहा, आइए हम आपको सुनाते हैं। ठीक है, तू छोकरी ना शादी कई तो असा तो अलग बे न छे न उन भा न बे न ट्रे न छा उन जी जिंदगी है छोकरी बुरो भलो पाण जाए। ठीक है दादा, एडो वडो हमलो कयो तो जामशोरे में इन माण्हू ऐं काबिल ही ना आहे जेतिरो माना हिन परावा माण्हू वठी असांखे हमलो कयो। असां कारोबारी माण्हू लिखिया पिया आहियूं। अगर सिंध हुकूमत और सिंध पुलिस को इस बारे में नोटिस लेना चाहिए और दोनों फरीकैन की बातें सुन के इस मामले को सुलझाना चाहिए। अगर लड़की ने पसंद की शादी की है तो उसको तहफ़्फ़ुज़ दिया जाए।
मुखालिफ़नि खे चओ जेतिरो वणेव ज़ोर लॻायो, असां बि त ॾिसूं कीअं था शींहनि सां मुआदो अटकायो। ख़तम। आऊं सबा सहद। खतरो मूंखे मुंहिंजे भाउ खां आहे, शिराज़ अली ऐं मुंहिंजी अम्मी आहे, उन खां बि खतरो आहे। गलत कम कराई तो वापस हो जो पर स्मगलर आप पंजी एका रिपटी कर हाणे ने सही ब्लैकमेल कयो आप बोला पैसे जे हिसाब सा या केड़े भी हिसाब सा। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।